वेलकम बैक नाज़रीन टिपिकल टॉक में कुंडे वारो मौजूद है कालू कुंडे वारो जो पंहिंजी हर धर्मी ते मौजूद है ऐं चवे तो कुछ भी थी पे असां कुंडे हण खां न मुड़ंदासीं ऐं तव्हां जॾहिं तव्हांजे कुझु माण्हुनि चइजे या तव्हां त थी सघे थो उते न हुजो जेका अॼु सोरठ राणीअ मैसेज कयो त मुरादवान में जॾहिं केबल सिस्टम हण आया वापडार त हुन मथां फायरिंग कई वई छो ईअं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए केबल सिस्टम हणंदा सुभाणे असां कुंडे वारा काॾे वेंदासीं उहो केबल ईअं ट्रेनी खे जेको आहे तारुनि खे वकोड़े करे हुन में पूरो खल चढ़ियल आहे कारो अने उहो वेड़े करे वञे त असां कुंडो त न हणी सघंदासीं न ज़ाहिर आहे पोइ जेके आया उन्हनि ते फायरिंग कईसीं हिकु ॿ ज़ख़्मी थियो ज़ाहिर आहे पोइ असां काॾे वेंदासीं असांजे लाइ या त कुंडे जी गुंजाइश कढनि न हिते कराची में इहो ॾिठो वियो आहे त कुंडा बि अलर्ट थींदा आहिनि हा ईअं बि आहे हिते थिए थो 500 में तव्हांखे 1500 में कुंडो ॾियनि था अलर्ट थिए थो कुंडो वापडार पाण वापडार बाक़ी इलेक्ट्रिक वारा हा बाक़ी ग़रीब माण्हू जे लाइ कुंडो अलर्ट न आहे उहो इन करे था ॾियनि उन्हनि खे सहूलियत ॾियनि था त फ़िलहालु तव्हां इहो हलायो पोइ मीटर हणायो हाणे त हिकिड़ी कंपेन बि शुरू कई ऐं कैंपूं हयूं मुख़्तलिफ़ ॻोठनि में वञी 3-3.5 रुपए मीटर हणी पिया बाबा उहो कैंप हिन महिल ताईं जो हुनखे चोथों महीनो हिन महिल ताईं मीटर कंहिंजे घर में न आहे लॻो न पर तव्हां इहो कुंडा ॻोठ किथे आहियो कराची में तव्हां सचल ॻोठ ॾिठो आहे अयूब ॻोठ ॾिठो आहे सफूरा ॻोठ ॾिठो आहे कुंडा ॻोठ किथे आहे दुंबा ॻोठ बि ॾिठो आहे टूल प्लाज़ा जे परियां भई छो ॿुधायूं तोखे पाण खे मारियाणो आहे छा सुभाणे मूंखे खणी वञनि अची करे मां त हाणे बिजली वांगुरु गाइब थी वेंदुमि न मां 5 मिंटनि खां पोइ असांजो वरी रूप हूंदो चेंज अच्छा जॾहिं मीटर ॿाहिरि हणणु आया पोलनि ते जॾहिं मीटर हणणु आया त उन्हनि खे तव्हां मीटर बि ॿाहिरि न हणणु ॾिना छो हाणे ॾियो मीटर भाउ छाजे करे मीटर हण सुभाणे जेको आहे सो पंहिंजे जेको आहे को ॿियो अची करे कुंडो जेको आहे सो हाणे अची इल्ज़ाम त वरी असां कुंडे वारनि जे मथां ईंदो न इन लाइ मां इहो सॼो सिस्टम कयो त भाउ कुंडो जेको आहे सो मीटर हर कंहिंजे पंहिंजे दर ते लॻल हुजनि ताकी असांखे आसानी थिए त कुंडो असां होॾो हणी वठूं मतिलबु बिजली चोरी करणी आहे छा बि थी पए कुझु बि थिए हाणे तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी कोई हणी या छा भले पाण खे सियाणा था सम्झनि छा असां कुंडे वारे दिमाग़ न आहे छा हा असांखे दिमाग़ न आहे छा भाउ दिमाग़ माना चोरीअ ते अची करे तव्हां इस्तेमालु ॾिसो न ॾाटो आहे न तव्हां ॾाटे खे हिन में वधी करे ॾाटे खे बाहि ते गरम कयो तव्हां गरम करे हीअं हेठो रुगो रगड़ो ॾियो हीअं ॾाटे सां त तार छा आहे कहिड़ी बि तार हुजे केबल वारी तार खे बि कुंडो हणंदा बाक़ाइदे हुनखे कटे करे तव्हां मां 3 फेस तव्हां वठी सघो था न बाबा हिकिड़ी ॻाल्हि जेकी बि थिए थो हुनजो ट्रोड आहे जेकी बि शइ थींदी हुनजो ट्रोड आहे ज़हर खे ज़हर मारे थी हिकिड़ो चवंदा आहिनि न हिकिड़ो ज़हर खे ज़हर मारे अच्छा असांखे मैसेज कयो आहे गोज़ट सोरियाणी साहिबु कंदकोट खां उन चयो त हिन खां पुछोसि त हिकु दफ़े 11,000 में कुंडो कीअं आयो 11,000 में कुंडो आयो 11,000 में कुंडो आहे पोइ खणी मां जेको मां विझां पियो इहो लकिड़ो हुन में बि करंट अची वियो 11,000 वोल्ट में कुंडो मां चयो हे छा थियो करंट अहिड़ो अची वियो बाहि ॾे मां छॾे ॾिनो हथ खे कढी छॾियो 11,000 एतिरो दिमाग़ तव्हांजो कमु न पियो करे त 11,000 में कुंडो हणंदासीं त कीअं उहो बहरहाल हाणे हुनजो ट्रोड असां खटियो आहे कहिड़ो असां पंहिंजो हथ जो ठाहियो आहे इहो थर्मास कीअं ठाहियो अथव छा हुन में बर्फ़ जमाईंदव चांहि पीअंदव बाबा PMT पंहिंजो ठाहियो आहे न असां अच्छा तव्हांखे कहिड़ी ख़बर सभु माण्हू चवंदा रुगो पंहिंजो जेके वॾा जेके इंजीनियर आहिनि या इहे जेके वापडा वारा आहिनि उहे ठाहींदा इहे असांखे ॼण ख़बर न आहे हाणे पोएं हफ़्ते शब बरात हुई त उते असां इहो बि ॾिठो त ट्रांसफार्मर खे गोलियूं बि हयूं हुयूं छो बसि हुनजो जेको तेल आहे उहो कम जो आहे ट्रांसफार्मर तेल हा जेको तेल निकिरे थो गोॾनि में जेको सूरु हुजे न कंहिं असांजे फोड़नि खे सूरु हो गोॾनि में न उहो कम जो आहे न तेल फायरिंग कई ट्रांसफार्मर ते यार हा उहो फाटो हुनजो तेल अहिड़े कम जो आहे तोखे ख़बर ई न आहे इहो कंहिं माहिर डॉक्टर खां पुछा करे तेल कहिड़े कम जो आहे तेल तव्हांखे जेकॾहिं खपंदो हुयो त तव्हां मूंखे ॿुधायो मुंहिंजो दोस्त आहे सारंग मुनीर सुमरो के इलेक्ट्रिक में उहो तव्हांखे तेल आणे ॾिए तव्हां ट्रांसफार्मर जो छो नुक़सानु हा भाई उहो तेल उहो ॾिए असांखे ताज़ो इहो सड़ियल तेल जेको आहे न बिजली जो करंट खाधल तेल इहो कम जो आहे तव्हांखे ख़बर न आहे तॾहिं त तव्हांजा गोॾा वेझी विया आहिनि हली नथा सघो 2 मिंटनि खां पोइ वेही था रहो AC खपे हाणे अखियुनि में सूरु आहे मग़ज़ चकर थो ॾिए तव्हांजे हिन कुंडे हणण जे करे डबल फेस थी थो वञे मुख़्तलिफ़ ॻोठनि में 440 वोल्ट अची थो वञे मुख़्तलिफ़ शयूं सड़ी थियूं वञनि मुंहिंजे घर जी पाण फ्रिज सड़ी वई आहे हिन चकर में बाबा हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी न असां बदलंदा आहियूं असांखे जेकी सहूलियत आहे उहा ॿियनि मुल्कनि में त ईअं न आहे यार असांजा हेठि दुबई में रहंदा आहिनि त उते कुंडा हणंदा आहिनि छा माण्हू कुंडा नथा आणनि पर मसइलो आहे त हर कंहिंखे बिजली त मिले थो न हक़ जो बिजली आहे न त उते सभु बिल पेयर आहिनि बिल पेयर आहिनि त तव्हां सुभाणे बिल सस्तो कयो न गैस जो बिल मां पाण भराईंदो आहियां छाजे करे भराईंदो आहियां छाजे करे वञ न खोड़ो तूं लूसीबा कंहिं कर थी वेही रहियो आहे हिते करे हिनखे घुराए खोड़ो बि छाजे करे पाईंदो आहे छाजे करे इन जे करे जो थोरो आहे करी बसो अचे तो इन जे करे जो गैस का सवाइ तव्हां रही नथा सघो मानी कीअं पचाईंदो पोइ अड़े खुदा जी मार पे कंहिंखो बि तूं पुछा कंदे गैस जो बिल थोरो ईंदो आहे ऐं गैस जो बिल थोरो थो अचे बराबरि सभिनी वटि अचे थो
तोरो बिल आहे, हर को पीआरे। मूंखे वठनि 200 रुपया 300 महीनो वठनि गैस जेतिरो, मां कुंड में जो कॾहिं कुंड वणा मां तुंहिंजो पुटु थी वञा। मतिलबु बिजली सस्ती कई वञे। कयो न सस्ती, बाक़ी हाणे यूनिट आहे जेको 400 खां मथे हलाईंदो उन ते एतिरा वेंदासीं, हल पोइ हलाए। दोस्त असांखे इस्लाम दीन नालो आहे हिन जो, उन चयो त हीउ अहिड़ो ख़तरनाक कुंडे वारो आहे जो असांजी लाइन वञे पई जनरेटर जी, जनरेटर में बि कुंडो हयो, जनरेटर में कुंडो। साईं हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, जनरेटर एॾो मथे जो सूर आहे, जेकॾहिं बिजली वञे थी त जनरेटर टर 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 टर, असां हुनजे पीउ जा न करूं छा? कुंडो हणी करे हेॾो मां हलायोमांसि मोटर, ओलो हुन ॾे हले छा हले पियो, ठका जो जनरेटर उते धमाको थो करे। मां चयो ॾे ख़बर हाणे। जनरेटर त घर में हले थो न माण्हू जे हिकिड़े, तव्हां हुनजे घर मां बि कुंड ई कुंड हणी आयोमांसि मां, हुनखे ख़बर ई न पई, ख़बर पई जे केतिरे 20 वाट हेॾो हणायोमांसि मोटर जो हीअं पीलक ॾिनीमांसि, हीअं जनरेटर वञी धमाको के डैस जो माण्हू हुजनि त माण्हू घर जा मरी, शुकुर माण्हू सभु अंदरि हुया, जनरेटर ॿाहिरि हो कोठड़ी में। तव्हांजे हिन ख़तरनाक अमल जे करे ख़बर आहे तव्हांजी जान बि ख़तरे में पइजी सघे थी, शीशो भञंदव यार, छा था कयो? शीशो भञंदो थोरो नुक़सानु थींदो, चाहे हेॾो एपिसोड करे थो पंहिंजो प्रोग्राम, नुक़सानु थोरो थींदो, छा भला हिकिड़ी टेबल आहे असांखे, ईअं न कयो बाबा। हले माण्हू केतिरा फिल्मनि ते प्रोग्रामनि ते ख़र्चु कंदा आहिनि, करोड़े रुपया तव्हांजो टेबल वॻो। यार तव्हां वापडा जो नुक़सानु त कयो था, कुंड हणी करे असां टेबल बि भञंदव छा? पोइ कोको न ठोकियूं छा? कोको तुंहिंजे मुंहं ते ठोकियां छा? हिन ते ठोकणो पवंदो न कोको, ख़बर बि पए त बाबा टेबल केतिरो ताक़तवर आहे। सभु ईअं असली बाकस जा बणींदा अथव, त वरी किरियो कोको, हाणे त तुंहिंजे नक ते ई ठोकियां थो ॿियो, बाक़ी छा कयां, बाक़ी थिए हाणे न किरंदो ई। बाबा छॾियो हिन ख़तरनाक अमल खे, तव्हांजी जान ख़तरे में पइजी सघे थी, करंट लॻी सघे थो, मरी सघो था तव्हां। बाबा हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, भली जा असां मरूं, मरो त सभु खे, तूं भला ज़िंदा हूंदे सॼी उमिरि फिरो न तूं भला ज़िंदा हूंदी छा? मरणो त सभु खे आहे न भाई, हिकिड़े ॾींहुं सभु खे मरणो आहे। मां हाणे ख़बर न आहे हितां उथूं असां मरी वञूं, तूं उते मरी वञे। हिकु त हणो कुंड आहे, हा वरी मथां जेकॾहिं लोड शेडिंग थिए त वरी पोइ सुपर हाईवे बंदि कंदा, रोडनि ते टायर साड़ींदा वञी त असांजी बिजली बहाल कयो। बाबा साथ बिजली अचे थी त कुंडा हणो था, साथ त ॾियणो आहे न मीटर वारे जो, उन वीचारे जो कहिड़ो ॾोह आहे, ओतिरो त साथ ॾियूं, हुनसां गॾु असां घटि में घटि रोड त ब्लॉक कयूं, टायर त साड़ियूं। कुंडो हणी करे तव्हां छो चोरी कयो था बिजली? इहा कहिड़ी चोरी आहे? अच्छा पैसा खाइण चोरी न आहे, हे जे किरोड़े रुपया अरबे रुपया माण्हुनि जा खाओ था, उहा चोरी न आहे। कंहिं खाधा आहिनि? हीउ ठीको जेकॾहिं 4 लखनि जो आहे त उनखे जेको आहे सो 4 किरोड़ ते पुॼाए था वञी, ठीके खे अधु किलोमीटर रोड खे, इहो माना इहो न आहे। बाक़ी इहो कुंडो था हणूं पिया सरेआम असां बीही करे, त उहा चोरी थी वई। तुंहिंजे घर में कॾहिं असां को चोरी कईसीं छा? तुंहिंजे को पैसा के ज़ेवर को तो माल ढोर खाए वियासीं छा? तव्हां ॾिसो कराची में कुझु अहिड़ा इलाइक़ा बि आहिनि जिते फुल पेमेंट थिए थी, बिल पेयर आहिनि, उते हिकिड़ो मिंट बि लाइट कोन्हे। बिल पेयर आहिनि त तुंहिंजी नौकरियूं बि ॾिस न, उन नौकरियूं ॾिसो, वरी करप्शन ॾिस हुननि जी, थोरो हिते बि गौर कयो। ब ग़रीब माण्हू जेकॾहिं कुंडो थो हणे त उन ते वॾी ॻाल्हि आहे। हिकु त ग़रीब माण्हू, ॿियो मथां कुंडो हणी करे चोरीअ जी बिजली हासिल कयो था तव्हां। अच्छा चोरी जी बिजली असां हासिल कयूं था, भला हो तव्हां असली, हर शइ में भला हो साईं तव्हां। तव्हां ॾिसो त तव्हां जेकॾहिं न हुजो आहे, कुंडा न हणो आहे त बिजली तमामु सस्ती हुजे आहे, हर माण्हूअ खे बिजली मिले आहे सस्ती। लाइन लॉसिस थियनि था, नुक़सानु थिए थो, हुकूमत मजबूरनि हुनखे बिजली वधाइणी थी पए। बिजली वाफ़र आहे बा, तव्हां डिफेंस में वञो न कराची में, उते तव्हां ॾिसो बंगले में 4 एसियूं लॻी पियूं आहिनि, हर छोकिरी जो छोकिरे जो कमिरो अलॻि आहे, हुन में एसी लॻी पई आहे, वाफ़र त थियो न त घर में तव्हां बाबा सुलह सां सुम्हो न, ॿारियाड़ी में जो असां सभई माण्हू हिक ई पदर ते सुम्हंदा आहियूं सभई गॾु, त पोइ मतिलबु तव्हां कुंडे हणण खां न मुड़ंदव, छा थी पए? छो तोखे कहिड़ो नुक़सानु थींदो कुंडे हणण खां न मुड़ंदो? बाबा कानूनी तौर शरई तौर ग़लति आहे इहो। भली जा ग़लति हुजे, असांखे जेतिरो परापर सस्ती बिजली न ॾींदा, असां कुंडे को न मुड़ंदासीं बा, कुंडो हणंदव, कुंडो हणंदासीं। भली जा मीटर वारा मीटर हणनि, असां मीटर न हणाईंदासीं। बूथ त भले पोइ असांखे चओ था पिया, तव्हां वॾनि माण्हुनि खे नथा चओ, उन्हनि जो गाॾी में एसी लॻी पिया, ऑफिस में एसी लॻे पिया, पंहिंजो हुन में इहो सॼो वेलकम बैक नाज़रीन। टिपिकल टॉक में कुंडे वारो मौजूदु आहे, कालू कुंडे वारो, जेको पंहिंजी हर धर्मी ते मौजूदु आहे ऐं चवे थो कुझु बि थी पए असां कुंडे हणण खां न मुड़ंदासीं। ऐं तव्हां जॾहिं तव्हांजे कुझु माण्हुनि चइजे, या तव्हां त थी सघे थो उते न हुजो, जेका अॼु सोरठ राणीअ मैसेज कयो त मुरादवाण में जॾहिं केबल सिस्टम हणण आया वापडार त हुन ते मथां फायरिंग कई वई, छो ईअं? हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, केबल सिस्टम हणंदा, सुभाणे असां कुंडे वारा काॾे वेंदासीं? उहो केबल हीअं ट्रेनी खे जेको आहे तारुनि खे वकोड़े करे हुन में पूरो खल चढ़ियल आहे कारो, अने उहो वेड़े करे वञे त असां कुंडो त न हणी सघंदासीं न। ज़ाहिर आहे पोइ जेके आया उन्हनि ते फायरिंग कईसीं, 1-2 ज़ख़्मी थियो, ज़ाहिर आहे पोइ असां काॾे वेंदासीं, असांजे लाइ या त कुंडे जी गुंजाइश कढनि न। हिते कराची में इहो ॾिठो वियो आहे त कुंडा बि अलर्ट थींदा आहिनि,
हा ईअं बि आहे हिते थिए थो 500 में तव्हांखे 1500 में कुंडो ॾियनि था अलाट थिए थो कुंडो वापडारा पाण वापडा मतिलबु बाक़ी के इलेक्ट्रिक वारा हा बाक़ी ग़रीब माण्हू जे लाइ कुंडो अलाट न आहे उहो इन करे था ॾियनि उन्हनि खे सहूलियत ॾियनि था त फ़िलहालु तव्हां इहो हलायो पोइ मीटर हणायो हाणे त हिकिड़ी कंपेन बि शुरू कई ऐं कैंपूं हयूं मुख़्तलिफ़ ॻोठनि में वञी 3-3.5 रुपए मीटर हणी पिया ॾियनि। बाबा उहो कैंप हिन महिल ताईं जो हुनखे चोथों महीनो हिन महिल ताईं मीटर कंहिंजे घर में न आहे लॻो न पर तव्हां इहो कुंडा ॻोठ किथे आहियो कराची में तव्हां सचल ॻोठ ॾिठो आहे अयूब ॻोठ ॾिठो आहे वेलकम बैक नाज़रीन टिपिकल टॉक में कुंडे वारो मौजूदु आहे कालू कुंडे वारो जेको पंहिंजी हर धर्मी ते मौजूदु आहे ऐं चवे थो कुझु बि थी पए असां कुंडे हण खां न मुड़ंदासीं ऐं तव्हां जॾहिं तव्हांजे कुझु माण्हुनि चइजे या तव्हां त थी सघे थो उते न हुजो जेका अॼु सोरठ राणीअ मैसेज कयो त मुरादवान में जॾहिं केबल सिस्टम हण आया वापडार त हुन मथां फायरिंग कई वई छो ईअं हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए केबिल सिस्टम हणंदा सुभाणे असां कुंडे वारा काॾे वेंदासीं उहो केबिल ईअं ट्रेनी खे जेको आहे तारुनि खे वकोड़े करे हुन में पूरो खल चढ़ियल आहे कारो अने उहो वेड़े करे वञे त असां कुंडो त न हणी सघंदासीं न ज़ाहिर आहे पोइ जेके आया हुननि ते फायरिंग कईसीं हिकु ॿ ज़ख़्मी थियो ज़ाहिर आहे पोइ असां काॾे वेंदासीं असांजे लाइ या त कुंडे जी गुंजाइश कढनि न हिते कराची में इहो ॾिठो वियो आहे त कुंडा बि अलर्ट थींदा आहिनि हा ईअं बि आहे हिते थिए थो 500 में तव्हांखे 1500 में कुंडो ॾियनि था अलाट थिए थो कुंडो वापडारा पाण वापडा मतिलबु के बाक़ी इलेक्ट्रिक वारा हा बाक़ी ग़रीब माण्हू जे लाइ कुंडो अलाट न आहे उहो इन करे था ॾियनि उन्हनि खे सहूलियत ॾियनि था त फ़िलहालु तव्हां इहो हलायो पोइ मीटर हणायो हाणे त हिकिड़ी कंपेन बि शुरू कई ऐं कैंपूं हयूं मुख़्तलिफ़ ॻोठनि में वञी 3-3.5 रुपए मीटर हणी पिया ॾियनि। बाबा उहो कैंप हिन महिल ताईं जो हुनखे चोथों महीनो हिन महिल ताईं मीटर कंहिंजे घर में न आहे लॻो न पर तव्हां इहो कुंडा ॻोठ किथे आहियो कराची में तव्हां सचल ॻोठ ॾिठो आहे अयूब ॻोठ ॾिठो आहे सफूरा ॻोठ ॾिठो आहे कुंडा ॻोठ किथे आहे दुंबा ॻोठ बि ॾिठो आहे टूल प्लाज़ा जे परियां भई छो ॿुधायूं तोखे पाण खे मारियाणो आहे छा सुभाणे मूंखे खणी वञनि अची करे मां त हाणे बिजली वांगुरु गाइब थी वेंदुमि न मां 5 मिंटनि खां पोइ असांजो वरी रूप हूंदो चेंज अच्छा जॾहिं मीटर ॿाहिरि हणण आया पोलनि ते जॾहिं मीटर हणण आया त उन्हनि खे तव्हां मीटर बि ॿाहिरि न हणण ॾिना छो हाणे ॾियो मीटर भाउ छाजे करे मीटर हाणे सुभाणे जेको आहे सो पंहिंजे जेको आहे को ॿियो अची करे कुंडो जेको आहे सो हाणे अची इल्ज़ाम त वरी असां कुंडे वारनि जे मथां ईंदो न इन लाइ मां इहो सॼो सिस्टम कयो त भाउ कुंडो जेको आहे सो मीटर हर कंहिंजे पंहिंजे दर ते लॻल हुजनि ताकी असांखे आसानी थिए त कुंडो असां होॾो हणी वठूं मतिलबु बिजली चोरी करणी आहे छा बि थी पए कुझु बि थिए हाणे तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी कोई हणी या छा भले पाण खे सियाणा था सम्झनि छा असां कुंडे वारे दिमाग़ न आहे छा असांखे दिमाग़ न आहे